रहा है, वो नसीबों से ज्यादा दे रहा है, वो नसीबों से ज्यादा दे रहा है। बिना पानी के नाव के अरे वाह आंटी जो बोल तो भलो पातो सी ना मने वधाईंदो भई ताड़ियूं वजाए करे उन्हनि पंहिंजी सावा कई त ॿुधे अॼु तव्हां कबीर जो पलव पाइजो तव्हांखे ॿुधे थो न बाबा हा बाक़ी कोटी जी जोली साईं ते हा हिकिड़ी बाबा ॿुधी आहे हाणे हाँ ॿुधंदो बोलो बाबा दास राम। बाबा से पूछे बाबा की निशानी है क्या, तो बाबा ने क्या बोला, उडड़ा है उडड़ियों, ये बाबा जी निशानी है। मिठो मिठो फल को खाई वयो रे मिठो गोदरिया मारो, मिठो मिठो फल को गोदिया मारो मिठो चोले मारो, गोदिया मारो मिठो चोले मारो, मिठो मिठो सत्संग आहे साइड चौक पे बाबा टीकूराम लाल मंदिर में पंहिंजे बाबा अरदास राम मंदिर जो छंछरु आहे न 7 तारीख़ तो उन्हनि पर्चे में लिखियो भी आहे जेका भी संगत हिते वेठी आहे सॼी संगत हुते 6:30 बजे पहुचो, लेट न अचो। 6:30 खां 8 ताईं सत्संग आहे हुते। आसे पासे वारनि खे बि ॿुधायो उन्हनि खे बि हुते वठी अचो। 3 तारीख़ खां हुते वरसी चालू आहे, वेंदे 9 तारीख़ ताईं। 7 तारीख़ ताईं पंहिंजो सत्संग हुते आहे। हुते भंडारो भी चालू आहे ॾींहं राति ऐं 9 तारीख़ ते मंझंदि जो 1 बजे पलव साहिबी आहे। वरसी हुननि जी शायदि एतिरा ॾींहं हलंदी आहे न 7-8 ॾींहं। बोलो बाबा अरदास राम साहिब की क्या है उधर आज से है 3 तारीख़ की चलो शायद 3 तारीख़ हाँ 7 ॾींहं हलंदी आहे। 2 तारीख़ खां वेंदे 9 तारीख़ ताईं। उते बि मथो टेको
उन बाबा जी भी महिमाऊं जाम आहिनि। चवंदा आहिनि भई बाबा गोविंदराम साहिबु अञा इंडिया पाकिस्तान अलॻि ई न थियो हुयो, बाबा उतां खां ईंदा हुया, बाबा गोविंदराम हिते ईंदा हुआ, पिंपरी ईंदा हुआ। इहो जेको सॼो प्लॉट आहे टीवाड़ जो ॾिसो था, इहो सॼो बाबा गोविंदराम साहिब जो हुयो। पोइ जीअं जीअं माण्हू अचनि था पाकिस्तान मां, चवंदा इहो घर तूं कर, इहो घर तूं कर, इहे सॼा उन्हनि घर जेके आहिनि उते सभिनी खे विराए ॾिना। अॼु जे ज़माने में केरु ॾींदो, हिकु इंच न ॾींदो कंहिंखे, हिननि त वीचारनि सॼा घर ॾेई छॾिया। हा ॾिसो वरी ईअं थियो भई ईअं ॿुधाइनि था बाबा लाइ भई अंदरि वेही करे तपस्या कंदा हुआ। पोइ अॻे ईअं दीवारूं न हूंदियूं हुयूं, है न, बाबा जो गोविंदराम जेके हुआ उहे तपस्या कंदा हुया। पोइ ईअं 4 चादरूं लॻाए करे चारों पासों, है न, ईअं रूम ठाहे करे वेही रहंदा हुआ। पोइ उते जॾहिं तपस्या वेही कंदा हुआ, पोइ मना कंदा भई केर बि मूंखे ॾिसे न। त कंहिं माण्हू खे चवंदा आहिनि भई जेका ॻाल्हि मना करो इंसानु उहो ई कंदो आहे, त मना कंदा भई केर बि मूंखे ॾिसे न। त छा कयूं, कोई माण्हू ईअं झाकियो अंदरि चादर सरकाए करे भई ॾिसां त सही छा वेठा करनि, कहिड़ी साधना वेठा करनि। त उन्हनि खे साक्षात शिव भॻवान जा दर्शन थिया हुया ऐं उन्हनि खे त्रिशूल ॾिसण में आयो हुयो ऐं उन्हनि खे सॼे रूम में नांग ई नांग ॾिसण में आया हुया। बोलो गोदरी वारे घनश्याम की, बोलो बाबा गोविंदराम साहिब की। त उन्हनि में मणिया हुई बाबा, उहो आस्थान आहे उते, उन ई आस्थान ते जिते मंदिर ठहियलु आहे, उहा ई मणिया बाबा टीकूराम में बि हुई। उन्हनि जे लाइ बि चवंदा आहिनि भई जेको ॾस ॾींदा हुआ उहो थींदो हुयो। हाणे बाबा सोनू साईं लाइ बि चवंदा आहिनि भई जेको ॾस ॾींदा आहिनि उहो ज़रूरु थींदो आहे। त करण वारो भॻवानु आहे, पर कंहिंजे न कंहिंजे नथा कनि। त ॾाढियूं महिमाऊं ॿुधायूं, हिन करे हुते तव्हां ॾिसंदा न स्टैच्यू बाबा गोविंदराम साहिब जो, हुननि जे हथ में त्रिशूल ई आहे, माना साक्षात उहे शिव भॻवान जो ई रूप आहिनि, शिव भॻवान खे ई मनाईंदा हुया। त इन करे कंहिंखे चवंदा भई रूम में ॾिसो न, जॾहिं ॾिठऊं रूम में त नांग त्रिशूल ऐं साक्षात शिव भॻवान जो दर्शन थियो। बोलो बाबा दास राम साहिब की। बाबा चवंदा पीर कर एतिरा जेतिरा रिलीअ में अथई चित। जॾहिं रिली ठाहींदा आहियूं उन में केतिरा टुकड़ा विझंदा आहियूं, ॻणंदा आहियूं छा उहे टुकड़ा न ॻणंदा आहियूं। असांखे एतिरा पीर करणा आहिनि, जेतिरा दर्शन करे सघूं, जेतिरनि गुरूअनि जा दर्शन करे सघूं ओतिरा असांखे करणा आहिनि। ख़बर कान्हे किथां असांखे छा मिली वञे, है न। ॾियण वारो हिकिड़ो ई आहे, पर उहो कंहिंजे हथां ॾींदो। पीर कर एतिरा जेतिरा रिलीअ में अथई चित, सिर ॾे हिकिड़े खे बाक़ी कर मित्र। बाबा बि ईअं कंदा हुआ, नंढड़ा हूंदा हुआ, 21-22 साल जा हूंदा, नौकिरी छॾे ॾिनी हुई। केरु पुछंदो छा थींदव, हाणे चवंदासीं असां फ़क़ीर थींदासीं। पोइ फ़क़ीर थी करे घुमंदा हुआ, गोदरी रखंदा हुआ कुल्हे ते, ॾिसंदा भई कोई ग़रीब सुम्ही पियो आहे, वेचारे खे थधि वेठी लॻे, हुनखे चादर कान्हे, पंहिंजी गोदरी लाहे करे हुननि जे मथां विझी ईंदा ऐं ॿी गोदरी ख़ुदि हुननि जे कंधे ते अची वेंदी हुई। केरु ॾेई वेंदो ख़बर कान्हे, हिन करे हुननि जो नालो छा पइजी वियो, गोदरी वारो घनश्याम। त बाबा निकिरंदा हुआ घर खां, हीअं लंघंदे सम्झो हाणे पहिरियों हीअ मंडली आई, पोइ तव्हां मंडली जी साफ़ सफ़ाई कंदा, ॾीआ ॿारंदा, वरी थोरो अॻियां वेंदा, सम्झो कंहिंजो टिकाणो अची वियो या कंहिंजो मंदरु अची वियो, गोदू भैया जो मंदरु अची वियो सम्झो, उनजे अंदरि बि हली वेंदा, उतां जी बि सॼी साफ़ सफ़ाई करे ईंदा, उते बि ॾीआ ॿारंदा। वरी थोरो अॻियां वेंदा, सम्झो दीपक साईं जो टिकाणो अची वियो, उते बि वञी करे साफ़ सफ़ाई। वरी सम्झो रस्ते ते किथे दरगाह अची वई, पाकिस्तान में ईअं कंदा हुआ बाबा, किथे दरगाह बि अची वई त उहा दरगाह वञी बि छा करे ईंदा हुआ, साफ़ सफ़ाई करे ईंदा, बॉडी वॉश करे ईंदा ऐं उते ॾीआ ॿारे ईंदा हुआ। वरी रस्ते ते सम्झो कोई दलितनि जी एरिया अची वई, जिते दलित रहंदा आहिनि, पोइ उते वञी बि छा कंदा हुआ, उहो गिटी सॼी साफ़ करे ईंदा, उते बि ॾीआ ॿारे ईंदा, भेदभाव न रखंदा भई हे मुंहिंजो मंदरु आहे, मुंहिंजो मंदरु कान्हे। सेवा त सेवा आहे न, किथे बि करूं असां, त इहो असांखे भाव रखणु तमामु ज़रूरी आहे। भई अलाए किथे असांजी सेवा क़बूल पवंदी, भेदभाव असां बिल्कुलु न रखूं भई हे मुंहिंजो मंदरु आहे, मुंहिंजो मंदरु कान्हे। जिते पहुची सघूं उहो घुराईंदो त पहुचंदासीं। त असांखे सभिनी पासे सेवा करणी आहे। चवंदा आहिनि भई लॉटरी जी
टिकट आहे सभिनी पासां वठो। ईअं कंदव छा भई ख़ाली हिकिड़ी लॉटरी वठणी हो न सभु वठंदव कहिड़ी खुली वञे ख़बर कान्हे। बोलो बाबा हरदास राम की जय। मुंहिंजो गुरु त पीरनि जो पीर आ मुंहिंजो बाबो त पीरनि जो ओ जंहिंजी संगत त खंड ऐं खीर आ बाबा जी संगत त खंड ऐं खीर आ बारी में नाम मौत बची गुरुवर दी ओ बाबे धरती ओ जन धरती की तप पारा ओ तने बाबल तो अवतारा तने बाबल तो अवतारा ओ जन धरती की तप पारा तने बाबल तो अवतारा हलो पतरो करे गुरुवरती ओ बाबे धरती जो बाबो तपीन जो पीरा जो साईं तपीन जो तेरी संगत के पीरा बाबा की संगत के पीरा पारे मना मौज मचे गुरुवरती ओ बाबे धरती पिया रहमत आ बाबे की पिया रहमत आ तेरी घर घर में तस्वीरा बाबा जी ओ मैं तेरी बनाई तकदीरा ओ तेरी घर घर में तस्वीरा तेरी बनाई तकदीरा लता बागवती लता बागवती गुरुवरती ओ बाबे धरती पिया रहमत आ गुरुवती पिया रहमत आ बाबल जी पिया रहमत आ तेरी अमर नजरिया माई तेरी ओ प्राण प्रेम संगोत पानी प्राण प्रेम संगोत पानी ओ तेरी अमृत नजरिया माई प्यार प्रेम संगोत पानी प्यार प्रेम संगोत पानी अलगलम बोल परे धरती ओ बाबे धरती जो बाबो तपीन जो साईं तपीन जो तेरी संगत सखंड पीरा पारे मना मौज बची गुरुवरती ओ बाबे धरती तेरी होंदा से बचन तारा ओ तेरी नाम जपीदा प्यारा ओ तेरी होंदा से बचन तारा ओ तेरी नाम जपीदा प्यारा अलग अलग दर्शन करे ओ बाबे धरती जो बाबो तपीन जो पीरा मौज मचे गुरुवरती ओ बाबे धरती ओ गुरुवरती ओ बाबे धरती गुरुवरती ओ बाबे धरती ओ गुरुवारे घनश्याम की जय जयकारा गुरुवारे दा ओ सांचे दरबार की जय। पुछा
लॻे पियो त ॿई वञी करे कीचड़ में किरी पिया। त शींहुं ॾाढो घबराइजी वियो, छो त ॾाढो हैवी थींदो आहे, ॾाढो भारी थींदो आहे, उनजे लाइ कीचड़ मां निकिरणु ॾाढो ॾुखियो आहे। त शींहं जे अखियुनि मां त ॻोढ़ा निकिरी आया, जेका हुनजी शेर छा चवंदा आहियूं हुनजी शेरपन हुयो हुनजो उहो सॼो निकिरी वियो। त चवंदा आहिनि दलदल छा आहे, प्रॉब्लम। केतिरो बि माण्हू स्ट्रॉन्ग हुजे है न, पर प्रॉब्लम अचे त उहो माण्हू छा थी वेंदो, कमज़ोर थी वेंदो। शींहुं बि ईअं कमज़ोर थी वियो। हाणे बकरी बि वञी उन ई कीचड़ में किरी ॿई, छो त शींहुं बकरी जे पुठियां भॼी पियो, माण्हू बकरी खे पकड़ा ऐं हुनखे खावां। हाणे बकरी जॾहिं रियलाइज़ कयो, बकरी खे जॾहिं महसूसु थियो भई मां न कीचड़ में किरी पई आहियां, उहो बेचिंतित हुई, हुनखे काई चिंता न हुई। छो हुनखे चिंता न हुई? पाणी कीअं निकिरंदी कीचड़ मां? हा, छो त बकरीअ खे मालिक हुयो ऐं शेर खे मालिक न हुयो। पुछेसि तो शेर भाई तूं खिली छो थी? चईसि मुंहिंजो मालिक वेठो आहे न, उहो मूंखे ॻोल्हंदो, मां हुनखे शाम ताईं न मिलंदसि, ॻोल्हंदो ॻोल्हंदो हिते ईंदो, रसी फेंकंदो, मूंखे ॿाहिरि वठी हली वेंदो। पर तुंहिंजो त कोई मालिक, तूं त जंगली आहीं, मां त पालतू आहियां। त जंहिंजो गुरु आहे उहो पालतू ऐं जंहिंजो गुरु न आहे उहे जंगली, उहे शेर। पर जॾहिं प्रॉब्लम ईंदो पोइ भॼंदा ईंदा, चवंदा हिन बाबा खे अर्ज़ी करो, हिन बाबा खे करो, हिन बाबा खे। हिन कथा मां छा सिखियासीं? छा ज़रूरी आहे? मालिक हुजणु ज़रूरी आहे, गुरु हुजणु ज़रूरी आहे। जंहिंजो गुरु आहे उनजो ई मथे, जॾहिं उहो माण्हू चोलो छॾे मथे वेंदो आहे, जॾहिं हुनखे स्वर्ग लोक में घुराईंदा आहिनि, पहिरियों हुन खां पुछंदा आहिनि ॿुधाए भई तुंहिंजे गुरुअ जो नालो छा आहे? उहो असांखे चवंदो हिनखे छॾीस त तोखे छॾंदासीं, न त तोखे न छॾंदासीं। त हुते असांखे गुरुअ जो नालो कमु ईंदो आहे। जीअं हिकु दफ़ो ईअं थियो, हिकु ब्राह्मण ॾाढा पाप कया, शिव पुराण में लिखियल आहे। त जीअं उहो गुज़ारे वियो, दारू पीअंदो, जुआ खेॾंदो, सभु बुरा कर्म कई। त जीअं उहो गुज़ारे वियो, उनखे माण्हू जेके यमदूत ईंदा आहिनि उहो वठी करे वञनि पिया सिधो किथे नर्क लोक में। उते शिव भॻवान पाण आयो, पंहिंजा जेके गुण छा हूंदा अथसि, गदीअ गण हूंदा अथसि, उहे खणी आयो, उहे वठी आयो। चई केर बि हिनखे हथु न लॻाईंदो। चईसि छो? हिन त ॾाढा बुरा कर्म कया आहिनि। चईसि भले बुरा कर्म कया आहिनि, पर लास्ट में जॾहिं बीमार थी पियो हो, हिनजे घर जे साम्हूं हिकु मंदिर हूंदो, हुते डेली शिव पुराण हलंदो हो ऐं हिन उहो सॼो शिव पुराण दिलि सां ॿुधो आहे। इन करे हिनखे नर्क में न वठी वेंदासीं, हिनखे सिधो मां पंहिंजे लोक में, स्वर्ग लोक खां बि मथे मां हिनखे किथे वठी वेंदुमि, शिव लोक में वठी वेंदुमि। त ॾिसो कथाऊं ॿुधण जो एतिरो महत्व आहे। पाण खे छा लॻंदो आहे जिते कथा चालू आहे, छॾो बाबा बोरिंग नथा वञूं, ईअं चवंदा आहियूं। जिते भॼन हुजनि, नाच गाना हुजनि, हुते मिशन में पहुची वेंदा आहियूं, पर कथा न ॿुधणी आहे। हिकु हिकु कथा ॿुधणी आहे, हिकु हिकु शब्द ॿुधणो आहे ऐं उहो शब्द पंहिंजे जीवन में कमु आणणो आहे, उन्हनि शब्दनि ते हलणो आहे। कोई तव्हांखे मिले भई जंहिंखे प्रॉब्लम्स चालू आहिनि लाइफ में, कंहिंजो बिज़नेस न वेठो हले, कंहिंखे पैसा न वेठा मिलनि किथां, कंहिंजी तबियत ठीक कान्हे, कंहिंजी शादी न वेठी थिए, कंहिंखे ॿार न वेठो थिए, है न, कंहिंखे खपे भई मूंखे शांती खपे मन जी, जेका अॼु सभिनी खां महांगी थी वई आहे। छा हुनखे ॾस ॾियणो आहे? पहिरियों त वञी कंहिं गुरूअ खां नाम वठी अचो। जंहिंजो नाम वरितल आहे उहे शांती सां वेही सघंदा। जंहिंजो नाम न वरितल आहे, केतिरो बि कुझु बि करो, केतिरा बि उपाय करो, कुझु थियणो न आहे। गुरु तमामु ज़रूरी आहे। गणेश भॻवान खे बि गुरु हुयो, राम भॻवान खे बि गुरु हुयो, त पाण भॻवान हुया। कृष्ण खे बि गुरु हुयो, सभिनी खे पंहिंजो गुरु ज़रूरु हुयो। थियो इहे, नारद मुनि खे चवंदा हुआ तूं बि गुरु ठाहे छॾ जल्दी, तूं बि गुरूअ खां नाम वठी छॾ। त नारद कंहिंजो पुटु हुयो? केरु ॿुधाईंदो? ब्रह्मा जो पुटु हुयो। चवंदो मां ब्रह्मा जो पुटु आहियां, जंहिं सॼी काइनात ठाही आहे, ऐं मां इहे साधारण कंहिंखे वञी करे गुरु कयां, इहो त मुंहिंजे पिता जो अपमान थींदो। ॾाढो हुनखे घमंड हुयो भई मां ब्रह्मा जो पुटु आहियां, मां कीअं गुरु ठाहियां। त गुरु ठाहे ई न, भई सुभाणे कोई अञा मूंखे लाइक गुरु न मिलियो आहे।
देर कंदो वञे ऐं डेली वेंदो कंहिंसां मिलण, नारायण भॻवान सां मिलंदो। सॼो ॾींहुं मुख ते कंहिंजो नालो हूंदोसि, नारायण नारायण। इहो नालो बि जाम ज़रूरी आहे। पाण खे बि जेतिरो टाइम मिले पाण खे छा वेही जपणु खपे, नारायण नारायण। हाणे नारद मुनि छा कई, जीअं वियो विष्णु भॻवान सां मिलण त हेठि वेहंदो हो विष्णु भॻवान वेंदा मथे, त हेठि जीअं वेहंदो हो त हिकु दफ़ो निकितो घर खां ॿाहिरि ऐं वरी कुझु यादि आयोसि, अरे मां नारायण खां त कुझु पुछणु विसरी वियुसि, हाणे मां वापसि वञा थो नारायण वटि। त एतिरे में वापसि आयो जॾहिं छा ॾिसे त माता लक्ष्मी छेणो खणी वेठी आहे ऐं छा वेठी साफ़ करे, फर्श वेठी साफ़ करे। कहिड़ो फर्श वेठी साफ़ करे, जिते नारद वेठो हुयो। छो वेठी साफ़ करे वो फर्श, छो त हुन गुरु न कयो। वयो वाइड़ो थी वियो, चई माता हे छा वेठी करी, तूं त इहा ज़मीन वेठी साफ़ करी जिते अञा हाणे मां वेठो हुअसि। त चईसि तूं निगुरो आई न, तूं जिते वेहंदे उहा जॻह छा करे छॾंदे, अपवित्र करे छॾंदे। इन करे जिते तूं वेहंदे असांखे उहा जॻह छा करणी पवंदी, पवित्र करणी पवंदी, पवित्र करणी पवंदी ऐं साफ़ करणी पवंदी। त नारद मुनि ॾाढो शर्मिंदो थी वियो, चई मूंखे एतिरी अकड़ आहे पंहिंजे पाण ते, मां चवंदो आहियां मां ब्रह्मा जो पुटु आहियां ऐं मां गुरु न वेठो कयां, पर हे त मुंहिंजो अपमान वेठो थिए। मां जिते वेहां थो माण्हू चवंदा निगुरो आहे ऐं उहा जॻह वेठा साफ़ करनि। हाणे त नारद किरी पियो नारायण जे चरणनि ते, चईसि मूंखे तव्हां हाणे जो हाणे ई कोई ॾस ॿुधायो, मां कंहिंखे गुरु ठाहियां। त नारायण भॻवान छा था करनि, तूं हाणे हितां ॿाहिरि वेंदे मुंहिंजे घर मां ॿाहिरि तोखे जेको पहिरियों माण्हू मिलंदो उहो तुंहिंजो गुरु थी वेंदो। इहो जॾहिं निकितो त हिनखे रस्ते ते कोई मिले ई न। उते हिकु नदी अची वई जिते छा बीठियूं हुयूं, ॿेड़ियूं बीठियूं हुयूं ऐं उन्हनि ॿेड़ियुनि जे मथां हिकु भाई बीठो हुयो जेको हुयो मछुआरो। छो बीठो हुयो मछुआरो हुते, मच्छियूं वेठो पकड़े। त नारद उतां लंघियो, हाणे पहिरियों कंहिंखे ॾिसंदो, मछुआरे खे ॾिसंदो। ऐं नारायण भॻवान छा चयो हुयो हुनखे, जेको पहिरियों मिले उहो केरु थी वियो, तुंहिंजो गुरु थी वियो। दिलि में चए थो मूंखे मिलियो बि केरु आहे, मछुआरो। मछुआरे खां ख़ुशबू ईंदी आहे बांसरी जी, बांसरी बांस मच्छियुनि जी। ऐं हे वीचारो त वेज हुयो, मच्छियूं खाईंदो न हुयो। चई हे भॻवान, हे कहिड़ो गुरु मिली वियो, हिन मां त मच्छियुनि जी बांसरी थी अचे। वापसि वॼंदो आयो, अची करे नारायण खे चईसि बाबा इहो कहिड़ो मूंखे गुरु ॿुधायो अथव, हिन मां त मच्छियुनि जी बांस वेठी अचे। चईसि कंडीशन जे मुताबिक़ इहो ई तुंहिंजो गुरु थी वियो। मां तोखे चयो सभिनी खां पहिरीं जेको मिलंदो उहो तुंहिंजो, ऐं वरी तूं पंहिंजे ई गुरु लाइ इहे अपशब्द यूज़ कया आहिनि, भई हिन मां बांस वेठी अचे। माना हाणे तुंहिंजे मथां गुरुअ जी निंदा जो कलंक लॻी वियो। सुखमनी में छा चवंदा आहिनि, जेको गुरुअ जी निंदा कंदो उहो महाहत्या, जेको गुरुअ जी निंदा ॿुधंदो बि उहो बि दोषी आहे, उहो बि पापी आहे। जेको गुरुअ जी मज़ाक उॾाईंदो उहो बि पापी आहे, उहो पाप केर बि लाहे नथो सघे। केतिरा बि असां पूजा पाठ हवन कयूं, पर गुरुअ जो जे निरादर कयो उनखे केर बि माफ़ नथो करे सघे। नारायण भॻवान इहा ई ॻाल्हि उनखे सम्झाइनि था, भई तो पंहिंजे गुरुअ जी छा कई आहे, निंदा कई आहे। त चईसि हाणे हिन जो बि ॾस ॿुधायो। चईसि हिन जो ॾस बि तुंहिंजे गुरुअ वटि ई अथई। चईसि माना हाणे उहो मुंहिंजो गुरु थी वियो मछुआरो। चईसि हा उहो तुंहिंजो गुरु थी वियो। बोलो गोदरी वारे। ॾिसो भॻवान जी लीला, भॻवान कीअं कंदो आहे, भई कीअं पंहिंजे भक्त खे सही रस्ते ते मोकिलींदो आहे, कीअं हुनखे सेखारींदो आहे, हिकु हिकु ॻाल्हि हुनखे सेखारींदो आहे। भई नारद तूं गुरु त ठाहींदे, पर पोइ वरी गुरुअ सां निभाइजे। कॾहिं पंहिंजे गुरुअ जी निंदा न कजे, कॾहिं पंहिंजे गुरुअ लाइ कुझु बुतो न चइजे, छो त उहो दोष लहण वारो न आहे। नारद सिखी वियो, चई ठीकु आहे बाबा, मछुआरो मुंहिंजो गुरु थी वियो। वञी करे पुछी मछुआरे खां, उनखे सॼी ॻाल्हि ॿुधाई। चईसि मां तोखे ॾिठो, मूंखे लॻो तूं बांस वारो आई। मां वञी करे नारायण खे चयो
हिकिड़ो बांस वारो गुरु आहे, हाणे मुंहिंजे मथां दोष लॻी वियो आहे, हाणे तूं ई मूंखे हिन जो कुझु सल्यूशन ॿुधाए। हाणे हिनजी भाषा उहो मछुआरो सम्झे ई न। बोलो बाबा हरदास राम। इहो बड़बड़ वेही करे नारद ऐं साम्हूं वारो चए पता नहीं क्या बोल रहे हैं, मेरे को तो इसकी भाषा समझ ही नहीं रही है। सम्झे भई शायदि ॾाढो थकी पियो आहे, हिनखे चवांसि थो थोरो आराम कर। चईसि ईअं इशारे में चईसि भई इधर तुम सो जाओ। नारद जी इहो ई शायदि सल्यूशन आहे, इहो ई ॾस आहे। उते सुई पियो, थधी थधी हवा, है न, नदी हुई, उते ॿेड़ियूं हुयूं, तमामु सुठो मौसम लॻो पियो हो। नारद खे उते तमामु सुठी निंड अची वई ऐं निंड में छा ॾिसे भई अलॻि अलॻि जूण में जनम वेठो वठे। नांग थी वियो आहे, ॿिली थी वियो आहे, उठ थी वियो आहे, हाथी थी वियो आहे, कॉकरोच थी वियो आहे, कीड़ो ठही वियो आहे। छा वेठो ॾिसे? 64 छा चवंदा आहिनि 64 है ना, 64 लख जूड़ियूं वेठो भोगे। हाँ 84 लख जूड़ियूं भोगे वेठो। ॾकी वियो उथी करे, उनजे पेरे पियो गुरुअ जे भॼंदो वियो नारायण वटि। चईसि नारायण इहो छा हुयो, मां सुपिनो ॾिठो, उनमें मां छा वेठो भोगां? 84 लख जूड़ियूं वेठो भोगां। हाणे मां कीड़ो ठही वियोसि, उठ ठही वियोसि, नांग ठही वियोसि, अलॻि अलॻि। जेसि तो इहे तुंहिंजे गुरुअ जी महिमा थी, छो त तूं गुरुअ जी निंदा कई, तोखे 84 लख जूड़ियूं भोगणियूं हुयूं। पर हिन वीचारे गुरु छा कयो आहे? निंड में ई तुंहिंजियूं उहे सभु जूड़ियूं पूरियूं करे छॾियूं पिया। बोलो बाबा हरदास राम साहिब की। गुरु ॾिसो ईअं कंदा आहिनि, गुरु हूंदो त असांजी पीड़ा सपने में ई ख़तमु करे छॾींदो, असांजी उहा पीड़ा भोगण न ॾींदो। ॾाढो ख़ुशि थी वियो, चई अच्छा मूंखे 84 लख जूड़ियूं भोगणियूं हुयूं, पर हिन गुरुअ मूंखे ॾस ॾिनो निंड कर ऐं सपने में हिन मुंहिंजो 84 लख जूड़ियूं भोगाए छॾियईं मूंखां। वञी करे हुन गुरुअ जे पेरे पियो। चईसि वाकई तूं पौतल गुरु आहीं, भले तूं मछुआरो आहीं त छा थी पियो, भले तोमां बांस अचे थी त छा थी पियो, पर तूं मुंहिंजो गुरु आहीं। उते वरी हुन मछुआरे जे पेरनि में किरी पियो भई तो मूंखे 84 लख जूड़ियूं भोगण खां बचाए। ऐं एतिरे में छा थियो, जेको मछुआरो हुयो उहो छा बणिजी वियो? शिव भॻवानु बणिजी वियो। शिव भॻवानु ई मछुआरे जो रूप धारे आयो हो ऐं शिव भॻवानु हुनखे चई तुंहिंजो जेको घमंड हुयो न भई मां कंहिंखे गुरु न ठाहींदुसि, उहो असांखे पहिरियों तुंहिंजो घमंड लहिणो हुयो। ऐं हुन खां पोइ शिव भॻवानु हुनजा केरु थी विया? गुरु थी विया। बोलो बाबा हरदास राम। बोलो गोदरी वाले घनश्याम की। होए होए सिरणो लगी तो, होए होए प्यारो लगी तो, होए होए सिरणो लगी तो, होए होए प्यारो लगी तो। सतगुरु बाबा हरदास राम, सतगुरु बाबा केला राम, सतगुरु बाबा हरदास राम, सतगुरु बाबा केला राम। केड़ी मां तारीफ क्या, केड़ी मां तारीफ क्या। होए होए सिरणो लगी तो, होए होए प्यारो लगी तो। सतगुरु बाबा हरदास राम, सतगुरु बाबा केला राम। केरी मां तारीफ क्या, केरी मां तारीफ क्या। देखो तो साथियों में लाए, नजर तो तोता हटाए। देखो तो साथियों में लाए, नजर तो तोता हटाए। केड़ो लाए जादू दे, नकली के काबू
अंदरी के काबूते तेरी माता री विद्या होए होए तारी बड़ी थी होए होए संगत बड़ी थी होए होए तारी बड़ी थी होए होए संगत बड़ी थी टेटे ताड़ी बजाई थी मदन के साथ को आई थी टेटे ताड़ी बजाई थी मदन के साथ को आई थी तेरी माता री विद्या तेरी माता री होए होए डालो घड़ी दो होए होए डालो लगी दो सतगुरु बाबा का नाम सतगुरु बाबा का नाम तेरी माता री विद्या तेरी माता री विद्या होए होए डालो घड़ी दो होए होए डालो लगी दो देखो बाबा डोरी नवाई नसी तो देखा रही देखो न तो नची सके वो देखो न तो नची सके वो देखो बाबा जो देखो बाबा डोरी नवाई देखो बाबा जो परवानवाई धन बाबा हर दस नाम सबई जो नंढो वॾो थो नचे ॾाढो ख़ुशि थो